सिंध में एहसास किफ़ालत सेंटर से बदनज़मी ऐं मुस्तहक औरतुनि जी रक़म मां कटौतियुनि वारो सिलसिलो जारी। सुल्तानकोट में मुस्तहकनि जी रक़म मां कटौती कंदड़ ॿिनि एजेंट्स खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। कवरेज लाइ पहुतल सहाफ़ियुनि ते तशद्दुद। पीर जो ॻोठ में बि एजेंट माफ़िया जा सहाफ़ियुनि खे दावा। काज़ी अहमद में एहसास किफ़ालत सेंटर बंदि हुअण सबबि समें औरतूं परेशान। ॾोकिड़ीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहसास सेंटर्स ते औरतुनि जी फ़ीह 1000 रुपयनि ताईं कटौती जो सिलसिलो जारी।